एडवोकेट मंजूर हुसैन साहब अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। तमामु घणी ख़ुशी थी आहे त असां पंहिंजे मुल्क जे तमामु वॾे माण्हू जे तमामु वॾे जेको रहनुमा जे सिलसिले में गॾु थिया आहियूं ऐं उन जी जेका सो मान में ही प्रोग्राम कयो वियो आहे। ऐं चवंदा थोरो ॻाल्हाइण जो मतिलबु हीअ आहे त ग़ुलाम नबी साहब खे असां जेके बाशोर माण्हू आहियूं नंढी उमिरि खां वठी सुञाणूं था। साईं साहब भली मिलिया न बि हुजूं पर हिन जूं लिखणियूं उहे असांजे ज़हन में आहिनि, मन में आहिनि। ऐं तव्हां यकीन करियो त असां जेके बाशोर माण्हू आहियूं जॾहिं बि मुल्क जूं हालतूं ख़राबु थींदियूं आहिनि या को माहौल बिगड़जंदो आहे ऐं साहु मुठ में हूंदो आहे, जॾहिं माण्हुनि जो साहु मुठ में हूंदो आहे त सहारो या त सियासी रहनुमान खां मिलंदो आहे, पर सियासी रहनुमा बि जेकॾहिं किथे हेराफेरी थी वेंदी आहे त पोइ असांखे मीडिया मां ई असांखे रहनुमाई मिलंदी आहे। उन में बि ग़ुलाम नबी मुग़ल साहिब जो जेके लिखणियूं आहिनि, जेके रिपोर्टूं आहिनि, उन मां ई असांखे सहारो मिलंदो आहे, पढ़ी दिलि ख़ुशि थींदी आहे। सो आऊं साईं खे मुबारक ॾियां थो, साईं खे अलाह वॾी हयाती ॾिए। ऐं असां इंटेलेक्चुअल फोरम जा जेके दोस्त आहियूं इन में दोस्तनि जॾहिं चयो पिए त कंहिंसां ॾींहुं मल्हाइजे त उहो प्रोपोज़ मूं कयो हो। इसाक सुमरे साहब खे गुज़ारिश कयां थो टाइम जी पाबंदी कयो। इसाक सुमरो साहब फ्रंटियर पोस्ट अख़बार जॾहिं हूंदा हुआ त मां नवाब शाह में मूंखे साईं मुक़ररु कयो ऐं मां नवाब शाह मां रिपोर्टिंग कंदुसि। जाम सादिक़ अली साहब जो दौरु हो। घणियूं ॻाल्हियूं तव्हां स्किप थो कयां, पर चंद ॻाल्हियूं जंहिंमें साईं असांखे इनकरेज कयो ऐं ख़बरुनि जे हवाले सां। ऐं जीअं मुग़ल साहिबु साईं चयो त 40 साल न, पर मुंहिंजो ख़्यालु आहे 50 साल खां मथे हुनजी जेका असां सर्विस आहे जर्नलिज़म में। ऐं जर्नलिज़म में मां सम्झां थो त ट्रेंड सेटर पाण रहिया। सिंधी सहाफ़त खां शुरूआति कयूं, वरी उन खां पोइ अंग्रेज़ी सहाफ़त चैलेंज सम्झी शुरू कयूं। कराची में वॾो चैलेंज हो त अंग्रेज़ी सहाफ़त, उन खां पोइ हाणे हू हिकु ई वक़्तु अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधी सहाफ़त कनि था। ऐं आउं सम्झां थो त सिंधी जर्नलिस्ट खे जेकॾहिं ॾिसबो त उन्हनि में पाण तमामु मथां दर्जे ते बीठल आहिनि। मां चंद शयूं तव्हां सां शेयर कंदुसि त फ्रंटियर पोस्ट में 92-93 में जेके वाक़िया थिया उन में कीअं साईं असांजी रहनुमाई कई। जाम सादिक़ अलीअ जो दौरु हो ऐं जाम सादिक़ अलीअ नवाब शाह में कुझु माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, जंहिंमें मिस्टर अकबर सोडर हिकिड़ो नौजवान हो जंहिंजी अॻे ई असीं ख़बर फ्रंटियर पोस्ट में हलाए चुका हुआसीं त उनखे गिरफ़्तार करे सकरणे में रखियो वियो आहे। ऐं जाम सादिक़ अलीअ प्रेस कॉन्फ्रेंस कई त हिकिड़े अलज़ुल्फ़कार जे एक्टिविस्ट खे शाह बंदर में गिरफ़्तार कयो ऐं असां उनखे उतां गिरफ़्तार कयो आहे। असां उनखे फॉलोअप ॾिनो ऐं उनजी ज़िंदगी बची वई। उनजी भेण जेका हुई फातिमा सोडर, शी वॉज़ प्रोफेसर इन इंग्लिश डिपार्टमेंट, इंग्लिश जी प्रोफेसर हुई। उन खां पोइ उनजा इंटरव्यूज़ कया ऐं उन खां पोइ जेको आहे उनजी जान बची ऐं केतिरा वक़्तु जेल कस्टडी में अची वियो, न त अदरवाइज़ उनखे किथे गुम कयो वञे हा। उन खां सवाइ हिकिड़ो ॿियो वाक़ियो थियो, मां तव्हां सां शेयर कंदो हलां त नवाब शाह जो डिप्टी कमिश्नर हो मिस्टर एजाज़ अली चौधरी, आई थिंक ही वॉज़ देन बिकेम द चीफ सेक्रेटरी ऑफ सिंध 2। मुग़ल साहब मूंखे फ़ोन कई, चई त सुभाणे पई ॿेलो तव्हां मशहूरु तव्हां ॿुधो हूंदो, पई फॉरेस्ट में उते हिकिड़ी का दावत थियणी आहे ऐं मूंखे इतलाह आहिनि त उते कुझु थियणो आहे ऐं तव्हां थोरो कॉन्शियस रहिजो। बहरहाल उते उन ॾींहुं असीं पहुची त न सघियासीं, छाकाणि त उते हिन जो जेको इरफानुल्लाह मरवत, कबूल मोहम्मद शाह, मंज़ूर पंवर उते आया हुआ करण जो शिकार करणु आया हुआ। उन्हनि जी उते दावत हुई, पर उते एजाज़ चौधरी उनखे प्रोटोकॉल न ॾिनो, उन्हनि वज़ीरनि खे प्रोटोकॉल न ॾिनो। उन ते उन्हनि उते गौड़ कयो, क्राकरी बाग़ी ऐं दावत डवांडोल थी वई। उहा ख़बर असां जेका आहे सभु फाइल कई फ्रंटियर पोस्ट में। उन ख़बर ते सुबुह जो जीअं ई ख़बर आई त इंतिज़ामिया मूंखे घुरायो, मूंखे चयूं त हीउ तव्हां छा कयो आहे, तव्हांखे कहिड़ी ख़बर। मुंहिंजी जेकर ख़बर ग़लति आहे, मूं मुग़ल साहिब खे ॿुधायो, मूं चयो हीअ सिलसिलो आहे। मुख़्तियार कार सकरंडो मोहम्मद बख्श मल्हा साहब उन मूंखे चयो त तव्हां हलो, तव्हांखे DC साहब घुरायो आहे। मूं चयो आउं न हलंदुसि DC साहब वटि, छाकाणि मूंखे ठीकु आहे तव्हां गिरफ़्तार करे वञो। उन खां पोइ सॼो ॾींहुं उहो सिलसिलो हलंदो रहियो। इमदाद चांडियो असांजो दोस्त कराचीअ में रिपोर्टर हो फ्रंटियर पोस्ट जो, उन मूंखे चयो त माहौल तमामु गरम थी वियो आहे,
हू जाम सादिक अलीअ जो न्याणो हो, उनखे प्रोटोकॉल न मिलियो उनखे इरफान ला मरवत खे। सुबुह शाम जो ख़बर पई, ऐं जेकर मुग़ल साहब खे यादि हुजे त उन एजाज़ चौधरी साहब फ़ोन कई मुग़ल साहब खे त तव्हांजो नुमाइंदो त कॾहिं मूंसां मिलण ई कोन आयो, ऐं हू जेको आहे सो हुन कहिड़ी ख़बर फाइल कई आहे। मुग़ल साहब हुनखे चयो त या त सुठी ॻाल्हि आहे त मुंहिंजो नुमाइंदो कंहिं डिप्टी कमिश्नर सां मिलण न आयो आहे। उन खां पोइ शाम जो हू घणे में घणो अरसो एजाज़ चौधरी नवाब शाह में रहियो, शाम जो उनखे उतां बर्ख़ास्त कयो। त अहिड़े क़िस्म जूं शयूं थियूं जंहिंमें असांखे एनकरेज कयो मुग़ल साहब जाम सादिक अली, मुग़ल साहब बेनज़ीर साहब आहे, शायदि काल में बि लिखी पाण बि शायदि ॿुधाए पाण खे त जॾहिं 93 जी इलेक्शन थी त बेनज़ीर साहब आहे, पुछियो मुग़ल साहब खां त सिंध जो चीफ मिनिस्टर केरु थियणु खपे, त मुग़ल साहब चयोसि त जंहिं असेंबली में मुमताज़ अली भुट्टो हुजे ऐं जंहिं असेंबली में मुर्तज़ा भुट्टो हुजे उते जेको आहे सो परजस्तो अब्दुल्ला शाह जहिड़ो चीफ मिनिस्टर हुजे। असलम बलोच साहब। मुग़ल साहब सां मुंहिंजी जेकी न्याज़मंदी आहे तमामु पुराणी आहे। असीं हैदराबाद जा आहियूं, साईं त मटियारी जी आहे, पर हुते हैदराबाद सां सां वास्तो पियो जॾहिं सिंध डेमोक्रेटिक फोरम ठहियो या पार्टी ठही, साईं सां उन वक़्त खां मुंहिंजो वास्तो रहियो आहे। ऐं मूं हुनखे तमामु बहितरीनु सहाफ़ी ॾिठो, सचो सहाफ़ी ॾिठो ऐं ईमानदार माण्हू आहे। हिन खे का पंहिंजी लालच कान्हे। ॿिया बि असां सहाफ़ी घणी ॾिठा जे पंहिंजे वक़्त जो फ़ाइदो वठंदा रहनि था ऐं वठनि बि पिया, पर हीउ उन्हनि मां कोन्हे। हिन खे अलाह साईं वॾी हयाती ॾे, जो हीअ सिंध जी ख़िदमत, पाकिस्तान जी ख़िदमत पंहिंजी सभिनी अख़बारुनि में जीअं पंहिंजा अंग्रेज़ी हुजे, उर्दू हुजे, सिंधी हुजे, हीअ कंदा रहनि था। हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु चवणी मूंखे ज़रूरी आहे, जॾहिं पाणी जो मसइलो हो त वापडा जो जेको चेयरमैन हो, वेठल चेयरमैन जनरल ज़ुल्फ़कार, उहो माना सर्विस में हो पर वापडा जो चेयरमैन बि हो। उन माण्हू सिंधी माण्हू खे कन्विंस करण जे लाइ पंहिंजा प्रोग्राम रखिया सिंध में मुख़्तलिफ़ शहरनि जे लाइ, जंहिंमें पहिरीं प्रोग्राम रखियो वियो बदीन जे लाइ त सिंध जे आबादगार जेके पुछड़ी वारा आहिनि उन्हनि खे एश्योरेंस ॾींदो त जेकॾहिं कालाबाग डैम ठही बि वियो तव्हांखे पाणी टाइम सां मिलंदो, यानी अप्रैल में ख़रीफ़ जो पाणी। अॼु असां हिकु अहिड़े माण्हूअ खे पंहिंजे महिमान ख़ासि जे तौर ते ऐं हिन महफ़िल जे मोहर जे तौर ते मदऊ कयो आहे, जेको सिंध जी हिकिड़ी पूरी तारीख़ आहे। सिंध में जॾहिं बि सहाफ़त जी, साईं जी उमिरि त पाकिस्तान खां 4 साल वॾी आहे, पर सिंध में जॾहिं बि जदीद सहाफ़त जी तारीख़ लिखी वेंदी त मां सम्झां थो जीअं मुग़ल साहब जो नालो सर फ़हिरिस्त ईंदो। सिंध जे महरूज़ी सूरत हाल में मां मुख़्तसिर ॻाल्हाईंदुमि, बसि चंद कंदुसि छो त मां दोस्त काफ़ी आहिनि। सिंध जे महरूज़ी सूरत हाल में सहाफ़त सिंध में अणधूरी नथी थिए। सहाफ़त जेकॾहिं को माण्हू सिंधी माण्हू सहाफ़त करे थो त उहो सिंध जी मालिकी वारी सहाफ़त थो करे, ऐं उहा करण बि घुरिजे, छो त पाकिस्तान जो जेको फेडरेशन आहे उन में जेका सिंध जी सूरत हाल आहे उन में असांखे सिंध जी सियासत हुजे, सिंध जी सहाफ़त हुजे, सिंध जो अदब हुजे या सिंध जूं ॿिया सभई शोबा आहिनि, उनखे असांखे मालिकनि वारो किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं मां सम्झां थो त जीअं कुरैशी साहिबु सिंध जी मालिकी कई आहे, जीअं मुग़ल साहिबु सिंध जी मालिकी कई आहे, ऐं हिन ज़बरदस्त क़िस्म जो कमु कयो आहे। उर्दू जी सहाफ़त हुजे, सिंधीअ जी सहाफ़त हुजे, अंग्रेज़ी जी सहाफ़त हुजे, हमेशह अंगनि अखरनि सां दलील सां हिन सिंध जी नुमाइंदगी कई आहे। ऐं असांजी दुआ आहे त इहे सिंध जो जदोजहद जेको कारवां आहे इहो इंशाअल्लाह हलंदो रहंदो। तमामु सुठा दोस्त हिते हाल में वेठा आहिनि। साईं ज़ुल्फ़कार हाले पुटो आहे, उन ज़ुल्फ़कार वाहूचो साहिबु आहे, ज़ुल्फ़कार राजपर साहिबु आहे, ज़ुल्फ़कार जेके आहिनि से 3 ज़ुल्फ़कार ऐं अयूब साहिबु सभु दोस्त आहिनि, ऐं इहे ॻाल्हाईंदा बि साईं मुंहिंजे ख़्याल में। सो मां सम्झां थो त असांखे साईं जे लाइ नेक तमन्नाऊं आहिनि त साईं जेको आहे सो अञा वधीक हयाती माणींदो ऐं सिंध जे हिन जदोजहद में जेको आहे सो सहाफ़ती सरवाणी वारो रोल अदा कंदो। मां साईं जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी। साईं मज़हर अब्बास साहब खे उन्हनि काफ़ी मुग़ल साहब सां गॾु बि कमु कयो आहे। मज़हर अब्बास साहब। लिविंग लेजेंड्स को उनकी ज़िंदगी में खराज पेश किया जाए। मुग़ल साहब से आशनाई इतनी ही पुरानी है जितनी सहाफ़त से।
میرا تعلق بھی حیدرآباد سے ہے اور مغل صاحب کا بھی جد و جہد کے ساتھی ہیں ہم. مجھ سے سینئر ہیں مغل صاحب. جس زمانے میں وہ جیل میں تھے اس زمانے میں ہم یونیورسٹی میں جلوس نکال رہے تھے. مقصد ایک ہی تھا. جیل کی کہانی مغل صاحب نے کچھ جو پی ایف یو جے کی ہم نے تاریخ لکھی ہے اس میں بیان کی تھی اور وہ میں نے درخواست کی تھی مغل صاحب سے کہ وہ لکھیں ضرور اس چیز پہ. اور بھی بہت سے لوگ جو ان کے ساتھ کے رہے ہیں, حیدرآباد جیل ہو یا کراچی جیل ہو, پاکستان کی بہت سی جیلوں میں صحافی گرفتاری دی تھی صحافیوں نے. اس جد و جہد کا حال زیادہ تر لوگوں کو پتہ ہے, لیکن بہت کم لوگوں کو یہ پتہ ہے کہ سندھ میں پاکستان میں جو سب سے طویل صحافتی لڑائی لڑی گئی وہ سندھ میں لڑی گئی, اور وہ شروع ہوئی تھی 1948 میں. اور 1948 میں جو سب سے طویل جو ہڑتال ہوئی تھی وہ 2 مینیجرز کی 2 صحافیوں سے بدتمیزی پر شروع ہوئی تھی. یہی میکلو روڈ کے اوپر ہی دفتر ہوا کرتا تھا اس میں, اور اس زمانے میں اسرار احمد صاحب ہوتے تھے. اور یہ بھی آپ کو بتاتا چلوں کہ سندھ یونین آف جرنلسٹ کی بنیاد ہی ایم اے شکور اور اسرار احمد صاحب نے رکھی تھی, جو بعد میں پھر پاکستان فیڈرل یونین آف جرنلسٹ بنی. تو سندھ کا جو کنٹریبیوشن ہے صحافت میں وہ بہت زیادہ ہے, اور اسی لیے اس کی بنیاد خالد دینہ ہال میں جب یہ ابھی 2 اگست کو ہم نے یہاں پلیٹنم جبلی اس کی منائی تھی جس میں مغل صاحب بھی تشریف لائے تھے اور بھی ہمارے حسین نقی صاحب دیگر لوگ آئے تھے اس میں, اور اس کو وہ یاد کرنا تھا. میں نے خاص طور پہ سندھی جرنلزم کو جس طریقے سے دیکھا ہے, اور ہم کیونکہ صحافتی جد و جہد کا حصہ رہے, ہم نے کوشش بھی کی. جب ہلال پاکستان بند ہو رہا تھا تو اس وقت یونین نے اس کو ٹیک اوور کیا, اور کوئی 10 سال تک یونین نے جو ہے وہ ہلال پاکستان چلایا. وہ واحد سندھی اخبار تھا جہاں سی بی اے یونین ہوتی تھی, اور جہاں سی بی اے یونین رہی. بدقسمتی سے ہمارے بہت سے ساتھی جو ہماری جد و جہد کے ساتھی رہے, وہ جب سندھی اخبار کے اونرز بنے تو انہوں نے اپنی یونین نہیں بنانے دی. یہ بھی وہ حقیقتیں ہیں جس کا جائزہ لینا بہت ضروری ہے. جہاں سندھی جرنلزم نے خاص طور پہ 80s کے بعد ایک نیا رخ اختیار کیا, ایک نیا جنم لیا, اور جد و جہد کی ایک نئی تاریخ لکھی, خاص طور پہ نیشنل ایشوز کے حوالے سے جس طرح سندھی اخبارات نے. مجھے یہ نہیں سمجھ میں آتا کہ انہوں نے اپنے ہی دفتر میں کام کرنے والے لوگوں کے لیے وہ ورکنگ کنڈیشنز کیوں نہیں بنائیں جس ورکنگ کنڈیشنز کی ہم اور جگہوں پہ بھی بات کرتے رہے. اس میں ہمیں توقع تھی کہ شاید وہاں کچھ مختلف ہوگا, لیکن ایسا نہیں ہوا اس میں. لیکن اگر آپ دیکھیں پاکستان میں تو انگریزی اور اردو اخبار کے بعد سندھی لینگویج واحد لینگویج ہے جس کے میڈیا نے گرو کیا, جس کا میڈیا جو ہے وہ آج بھی چیلنج کر رہا ہے. بہت خریدنے کی کوشش کی گئی. 90s میں مشاہد حسین سید صاحب کو ایک خاص ٹاسک دے کر یہاں بھیجا گیا تھا کہ کس طریقے سے اخبارات کو خریدا جائے اشتہارات کے ذریعے اس ایشو کے اوپر, لیکن وہ ناکام ہوئے. ہو سکتا ہے کہ کچھ لوگوں نے اپنی کوئی بارگین کی, لیکن جنرلی اور اس میں مغل صاحب کا بڑا کلیدی رول رہا. بہت جب 90s اور 80s میں بہت سندھ کے حالات بہت خراب تھے تو مغل صاحب ہمارے دوستوں نے مل کر ہم نے ایک جوائنٹ فورم بنایا تھا, جس جوائنٹ فورم کے پلیٹ فارم سے ہم نے دونوں سندھ کی 2 بڑی اکائیوں کو خاص طور پہ دانشوروں کے لیول پہ صحافیوں کے لیول پہ متحد رکھا. मुग़ल साहब मूंखां 2 साल सीनियर कॉलेज में हुयो ऐं हींअर मुंहिंजो पाड़ेसरी आहे. इहा दोस्ती असांजी हलंदी थी अचे. हिन हाल में मूंखे घटि माण्हू सुञाणनि. साईं एजाज़ कुरैशी साहिबु
साईं आलिपुर साहब या असलम बलून साहब थी सघे थो ॿियनि सां किथे का मुलाक़ात थी हुजे। मां 2006 में रिटायर थियुसि। उन खां पोइ जेके कलम जो कमु कंदा आहिनि उन्हनि खां ॿियो को कमु थींदो कोन्हे को। सो मूं लिखण पढ़ण जो थोरो कमु शुरू कयो। शुरूअ में मूं 5 किताब सिंधीअ में लिखिया मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, जिन में हिकिड़ो भुटो ख़ानदान जो अलमियो बि आहे ऐं उनजी 2-3 एडिशन किताब जूं निकितियूं ऐं 8 किताब मूं अंग्रेज़ीअ में लिखिया आहिनि। मूंखे इहो चवणु त असांजे ब्यूरोक्रेट्स हेतिरी तजुर्बे जे बावजूदि बि जेकॾहिं को नथो लिखे त इहो पाण सां बि ज़्यादती आहे उनजी ऐं मुल्क सां बि उनजी ज़्यादती आहे। उन्हनि खे कुझु न कुझु पंहिंजे तजुर्बे मां माण्हुनि खे फ़ैज़याब करणु घुरिजे। ऐं मूं जेके किताब लिखिया आहिनि मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आहिनि। पहिरियों किताब मूं जेको लिखियो हुयो सो मिथ एंड रियलिटी ऑफ बांग्लादेश हुयो। हमूद रहमान कमीशन ऐं ॿियनि कमीशन जी रिपोर्ट्स जे बुनियाद ते मूं उहो किताबु लिखियो। उन खां पोइ सिंध वैली सिविलाइज़ेशन उन ते मूं जेका किताबु लिखियो आहे। उन खां पोइ फ़िलिस्तीन जी जो मसइलो जॾहिं शुरू थियो त हाणे जॾहिं जंगी आहे शुरू थी त फ़िलिस्तीन जो नालो वठण बि गुनाह सम्झो वियो, पर मूं किताबु उन ते बि लिखियो आहे। मूं किताब आंदा आहिनि अवां दोस्तनि खे अव्हांखे ॾियण जे लाइ ऐं अमेरिकन सेंटर जा जेको आहे सो उन्हनि दोस्तनि जे अव्हांजे एसोसिएशन जे लाइ कि अव्हां ॾिसिजो। साईं एजाज़ साहिब खे उन पढ़िया पिया आहिनि ऐं उन्हनि ऐं आलिपुर साहिब बि खे बि ख़बर आहे। फ़िलिस्तीन वारे किताब में असां सां गॾु बि हुयो। सो इंडस होटल में असां फंक्शन रखियोसीं। डॉक्टर अयूब शेख साहब। मुग़ल साहब असांजो उस्तादु आहे। ॻाल्हि पहिरां वॾी थी वेंदी, पर 1990 खां साईं सां असांजो तालुक़ु आहे। ऐं 92 में साईं असांखे फ्रंटियर पोस्ट में कराची ब्यूरो ऑफिस में रखियो। कराची ब्यूरो ऑफिस में अल्ताफ़ सिद्दीक़ी असांजो ब्यूरो चीफ हूंदो हो ऐं 3 ॼणा हूंदा हुआसीं। इलियास ख़ान अॼु जी पाकिस्तान जो शानदार तरीन रिपोर्टर, इमदाद चांडियो जेको कम्युनिस्ट पार्टी में रहियो ऐं तरक़ी पसंद लेखक, ऐं 3 मां। असांजो हेड हो सिंध में GN मुग़ल साहब। फ्रंटियर पोस्ट जूं 2 ऑफिसूं अहम हुयूं। हिकिड़ी कराची त कराची जे करे अहम हुई, ॿी हैदराबाद हुई जंहिंमें साईं पाण हूंदो हो, हसन मुश्तबा हूंदो हो, मंज़ूर जोखियो हूंदो हो, सिकंदर बिरोई हूंदो हो, ॿिया मुख़्तलिफ़ माण्हू हूंदा हुआ। मुग़ल साहब हिकिड़ो सफ़ा सवली ॻाल्हि चई, उहा तव्हां सभु पंहिंजे ज़हन में रखो। उहा हीअ त सहाफ़त खे कॾहिं बि पंहिंजे ज़ाती इंतकाम में इस्तेमालु न कजो। हिकिड़ो सबक़ु इहो ॾिनई। ॿियो मुग़ल साहब जो त कोल कोन्हे, पर असांखे हर वक़्तु इहा ॻाल्हि निशानदेही कराईंदा हुआ त पेशाब ऐं ख़बर रोके नथी सघिजे। मुग़ल साहब हिकिड़े लम्हे में बि हिन नमूने न सोचो त साफ़ ई के पेशाब वठंदा आहिनि। हिकिड़े लम्हे लाइ बि इहो न सोचई त जे बेनज़ीर ग़लति कमु थी करे त उहो इन करे न कयां त मुंहिंजा बेनज़ीर सां तालुकात आहिनि, पर जे बेनज़ीर ग़लति कमु करे थी त उन ते बि लिखिबो, ऐं जे जनरल ज़ियाउल हक़ ख़राबु कमु थो करे त उन ते बि लिखिबो।
इन करे हू ताक़तुनि जो तालकातनि जो कॾहिं बि मोहताज न रहियो। मुग़ल साहब फर्स्ट क्लास हिकिड़ो माण्हू, को दिलेर साफ़ी, मां तव्हांखे अॼु हिते वेठा आहियो सभु 99.9% साफ़ी अॼु हुकूमतुनि खां पैसा था वठनि, बाक़ी 1% साफ़ी उहे मुग़ल जहिड़ा बचा अथव। बाक़ी सभिनी पंहिंजो तओ खणी पंहिंजी गारहि पंहिंजे मुंहं ते मली आहे। केॾी सवली ॻाल्हि थो कयां ऐं केॾी ॾुखी ॻाल्हि आहे। हीअ सोसाइटी छो नथी बदिलिजे जो साफ़ हथ पंहिंजो कारो मुंहुं करे वेठी आहे। हीअ पॉलिटिकल पार्टियूं छो नथियूं मथे उथनि, छो त साफ़ हथ उन्हनि ते लिखण ई छॾे ॾिनो आहे। मुग़ल साहब जे वक़्त में ईअं न हो। मूंखे यादि आहे फ्रंटियर पोस्ट जे दफ़्तर में नवाब यूसुफ टालपुर, डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, अदीफ़ हमीदा मिर्ज़ा, ताज हैदर इहे आया ऐं चयूं त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चयो आहे त फ़लाणी जेका ख़बर आहे उहा सुभाणे हर हाल में असांखे अंग्रेज़ी में छपाइणी आहे। फरमाइशी प्रोग्राम त असां वटि हलंदो ई कोन हो न, फ्रंटियर पोस्ट जो पंहिंजो हिसाब हो। हाणे छा कजे? मूं मरहूम रहमत शाह अफरीदी साहब खे फ़ोन कई त मूं आवाज़ु ॿुधो, लाहौर जे दफ़्तर में वेठो हो, सो हुनखे चई स्टॉप प्रेस उते बीहजी वई। असां हेॾो ख़बर मोकिली, उहा हिकिड़ी इम्पॉर्टेंट ख़बर हुई, हुनजो तफ़सील कॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं। उहा ख़बर ॿिए ॾींहुं फ्रंट पेज ते जॾहिं 3 कॉलमनि में आई त डॉन अख़बार, दी न्यूज़ अख़बार ऐं ट्रिब्यून ऐं बिज़नेस रिकॉर्डर चइनी जे रिपोर्टनि ते नोटिस निकिता त फ्रंटियर पोस्ट लाहौर जी अख़बार, उन में हीअ ख़बर अचे थी तव्हां वटि छो कोन थी अचे। हादसा थींदा हुआ, अख़बारूं हादसा लिकाईंदियूं। असांजो कमु हो त ख़बर लिकाए नथी सघिजे, इन करे असां ॾेई छॾींदा हुआसीं। तव्हांखे यादि हूंदो त नेपाल जे खटमंडू शहर में PI जो जहाज़ किरियो हो त सभिनी अख़बारनि खे एडवाइस वई त इन ख़बर जो हादसे खां सवाइ बाक़ी शइ न आहे ॾियणी। इलियास ख़ान मोटर साइकिल खईं, वियासीं एयरपोर्ट। 2 कलाक अवल त कुरैशी साहब उतां जहाज़ उॾाणो ऐं उतां पुठियों एयर होस्टसूं ऐं जेके उन्हनि जा दोस्त ऐं कुलीगा सभु उछंगारूं ॾेई पिए रुना। सो मूं हिकिड़े पायलट खे चयो, मूं चयो हिकिड़ो मिंट मूंखे ॿुधाए त इहो जहाज़ कीअं हादसो थियो हूंदो। चई त इहो पायलट कॾहिं खटमंडू वियो ई न हो ऐं खटमंडू जो जेको एयरपोर्ट आहे उहो प्याले वांगुरु आहे, उन करे जहाज़ खे सिधो नाहे लहिणो, उनखे ॾाके बॾाके हेठि लहिणो आहे। हिन चई यार सिध कई आहे। असां उहा रिपोर्ट जारी कई। ॿिए ॾींहुं PI मां नोटिस आयो त असांजा कमेटी अॼु विहारी आहे, तव्हां रिपोर्ट जारी करे छॾी आहे। 3 महीननि खां पोइ सवाइ 2 अखरनि जी तब्दीली सां खटमंडू जे उन हादसे जी फ्रंटियर पोस्ट वारी रिपोर्ट साॻी आई। ॻाल्हि निकिती त शयूं कीअं तब्दील थियूं थियनि। असांखे अहसासु थियो त जाम सादिक जा 2 तरफ़नि खां हमला था थियनि। हिकिड़ा जेके जाम सादिक जा मंज़ूर नज़र साफ़ी आहे, ॿिया जाम सादिक जी जेका इरफान मरवत ब्रांड पुलिस हुई। इन करे जेकॾहिं कंहिं बिना हयात जी रेप थिए त उहा ख़बर बि न आहे ॾियणी। जेकॾहिं शैला रज़ा सां कुझु इस्पताल में थिए उहा ख़बर बि न आहे ॾियणी। राहिला टिवाना खे कुझु थिए उहा ख़बर बि न आहे ॾियणी। पर फ्रंटियर पोस्ट
जीअं त असांखे चयल हो त फलाणी शइ ख़बर नथी रोके सघिजे, हिन करे असां न रोकींदासीं। हुनजो रीज़न छा हो? असांजो मर्कज़ मज़बूत हो। हिकिड़े लम्हे जे लाइ बि मुग़ल साहब असांखे ईअं न चयो त हितां पासो कयो या हिन खे रिआयत ॾियो या हिन जो ख़्यालु कजो। साफ़ी अॼुकल्ह ईअं था चवनि न, साईं फलाणे जो ख़्यालु कजो, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो जिगरी आहे, मूंखे ही फलाणो कमु करे ॾिने, मूंखे हुन मां 10 लख बचा, साईं महिरबानी करे हिन सेक्रेटरी खे कुझु न चओ। ही मुग़ल साहब न हो। जर्मनी में चवंदा आहिनि त सफ़ाई जेका आहे उहा सियाणा मथों खां कंदा आहिनि, अयाणा हेठों खां कंदा आहिनि। असांजो मथे साफ़ हो त असां हेठि ख़राबु थियासीं ई न। बाक़ी त हाणे हेठि तय थियल आहे त रिपोर्टर खे चयल आहे त तोखे अॼु हेतिरा पैसा एडिटर ताईं पहुचाइणा आहिनि। पोइ रिपोर्टर छा बि करे न, पोइ त तव्हां रिपोर्टर खे आज़ादु करे छॾियो आहे उन डिसिप्लिन खां। मीर मुर्तज़ा भुट्टो जो किसो थियो, जाम नवाज़ अली में बेनज़ीर साहिबा तहज़ीत करणु वई जाम सादिक जी, उते हेलीपैड ते ओचितो मोहतरमा मुग़ल साहब खे घुराए चयो त मूंखे तव्हां नज़र अची वियो, मूंखे पाकिस्तान में हिकु बि माण्हू कोन थो मिले जेको दमिश्क वञे ऐं मीर खे चवे त मीर खे रोके त इलेक्शन तूं न लड़, तूं पाकिस्तान ईंदे त तोखे मारे छॾींदा। एतबार जी, एतमाद जी जेका सोच बेनज़ीर वटि हुई, उन में हिकिड़ो माण्हू उनखे मुग़ल साहब नज़र आयो त पंहिंजे भाउ जे बचाव जे लाइ कुझु करे सघे त ही करे सघे थो। मुग़ल साहब उन खां अवल, असां खां अवल 1978 में वरी सहाफ़त में भींग अची वई, जनरल ज़िया अची वियो ऐं सहाफ़ी सभु लिखणु लॻा ऐं निसार उस्मानी जहिड़ा माण्हू, मिनाज बरना जहिड़ा माण्हू ऐं जेके मुख़्तलिफ़ ख़ुर्शीद वारा माण्हू, उहे सभु जो सभु 1 2 3 4 ॼणा। पोइ हिते त रिपोर्टर अख़बारुनि जो त धणी साईं कोई कोन। पोइ मुग़ल साहब तजवीज़ रखी ऐं अवामी तहरीक जे सिंधी हारी कमेटी जे हारनि खे हिन शख़्स साफ़ी करे पेश कयो ऐं गिरफ़्तारी ॾिनो। ज़िया जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक हली जंहिंखे साफ़िन जी तहरीक था चवनि। उहे असांजा हारी जॾहिं मुल्तान विया त उन्हनि खां पुछंदा मिलिट्री कोर्ट वारा त कहिड़ी अख़बार जा आहियो, चए असां त पंहिंजी बनीअ वारा आहियूं, असांखे त अख़बार ख़बर ई न आहे। सो उन्हनि खे हथु थी वेंदो आहे न, तारीख़ में हथु थी वेंदो आहे। सो उन वक़्त जी जनरल ज़िया-उल-हक़ जी फ़ौज सां इहो हथु थी वियो जेको हिते मिनाज बरना ऐं मुग़ल साहब वारनि हथु कयो ऐं साफ़ ई गॾु करे ऐं सॼी सिंध में मुल्तान ताईं हिकिड़ी वॾी तहरीक हलायो। जीअं हथु कयो आसिफ़ ज़रदारी 18 तरमीम वसीले हथु करे वियो न, सभु वाइड़ा आहिनि पाकिस्तान जे, सॼी पॉलिटिक्स सॼी इस्टेब्लिशमेंट वाइड़ी आहे, असां सां हथु थी वियो। सो मुग़ल साहब हथु कंदो ऐं मुग़ल साहब खे हिकिड़े ॾींहुं जाम सादिक चयो त मां तोखे ॾिसी रहंदुमि। चई ॾिसी त हाणे बि थो न त जाम सादिक मरहूम इन्हनि जुमिलनि जो क़ाइल न हो त को मूंसां ईअं ॻाल्हाए साम्हूं। जाम हो न, पोइ जंहिंमें जाम हो या न हो उन ते बहस पोइ कंदासीं, पर जाम हो। ऐं ग़ुलाम इसाक़ खान जी पुठि हुई, ग़ुलाम इसाक़ खान खे फ़ौज जी पुठि हुई, कजे छा। पोइ नेठि जाम सादिक अली मुग़ल साहब सां, हसन मुश्तबा सां, ॿिन्हिनि सां पंहिंजो स्कोर सेटल करण लाइ सभु कुझु करे ॾेखारियो, पर टकर टरियो की न की। सो टकर टरियो की न की वारो जेकॾहिं को नालो आहे त उन माण्हू जो नालो अथव जीएन मुग़ल। प्रिंटेड पोस्ट। पोइ हिकिड़े ॾींहुं साईं अब्दुल्ला शाह साहिबु चयो मुग़ल साहब खे
त मूंखे को सहाफ़ी ॾे जेको सहाफ़ी हुजे। सो मूंखे मुग़ल साहब चयो त अब्दुल्ला शाह वटि प्रेस सेक्रेटरी थी कमु कंदे। मां चयोमांसि तव्हां रहमत शाह अफरीदी खां पुछो आहे। ॾिसो डिसिप्लिन जी ॻाल्हि आहे। रहमत शाह अखियूं बूटे सिंध ते जेको एतबार कंदो उन सिंध में टीम असां हुआसीं। मूं चयो तव्हां रहमत शाह अफरीदी खां पुछो आहे। चयो उन सां तूं पाण ॻाल्हाए, मां न ॻाल्हाए सघंदोमांसि। मूं रहमत शाह अफरीदी साहब खे फ़ोन कई। मूं चयो हीउ किसो थियो आहे ऐं मुग़ल साहब हीअ ॻाल्हि कई आहे। मूंखे चई तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मूं चयो जेको तव्हांजो ख़्यालु आहे। चई त तूं फ्रंटियर पोस्ट में ठीकु माण्हू आहे, इन करे पीपल्स पार्टी जे इक़्तिदार में तूं ख़राबु थी न सघंदे, तूं भले हलियो वञ। मां वियुसि, सलाम अलैकुम, साईं अब्दुल्ला शाह साम्हूं बीठो। मूं चयो मुग़ल साहब मोकिलिया, अची वञ। मूं चयो अची। सो चई कमु शुरू कर। मूं चयो हिकिड़ो मिंट ॻाल्हाइणो आहे। मूं साईं अब्दुल्ला शाह खे चयो त जेसिताईं तव्हांजी नौकिरी आहे तेसिताईं मूंखे कढंदव न। शिकायत का हुजेव त अवल मूंखे ॿुधायो। चई न कुझु कोन थींदो ऐं मुग़ल मोकिलियो आहे माण्हू, बसि ठीकु आहे ऐं मूंखे एतबार आहे। 31 डिसंबर ते बेगम नुसरत भुट्टो कई प्रेस कॉन्फ्रेंस। अॼु हुनजी वरसी जो ॾींहुं आहे, 16वीं वरसी। सो बेगम नुसरत भुट्टो प्रेस कॉन्फ्रेंस कई प्रेस क्लब कराची में त मां ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी बेवा आहियां ऐं अब्दुल्ला शाह जेको आहे उन ॻड़ी ख़ुदा बख़्श में बंदिशूं विझी छॾियूं आहिनि ऐं असांखे अचणु कोन था ॾियनि। सो मां त प्रेस सेक्रेटरी हुउसि त मुंहिंजा तालुक त सभिनी सां हुआ न, त मूं फ़ोनूं खड़काए सभिनी खे चयो अॼु जूं ख़बरूं ॾियो, असां कयूं छा। त मूंखे ॿुधायो इलियास ख़ान त बेगम भुट्टो जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, हुन हीअं चयो आहे। मां सिधो साईं अब्दुल्ला शाह खे चयो त हिकिड़ो कमेंट ॾियो बसि। साईं अब्दुल्ला शाह चयो त उहो शहीद भुट्टे जी बेवा आहे ऐं उहा मालिक आहे ऐं असां कंहिंखे बि छो था रोके सघूं त कंहिंजी पंहिंजे मुड़ुस जी क़बर ते वञे, दुआ घुरे, भले वञे, हुनखे का बि बंदिश कान्हे। ॿिए ॾींहुं डान अख़बार में बैक पेज ते बेगम भुट्टो जी प्रेस कॉन्फ्रेंस ऐं उन में जेल में हणी छॾियऊं ख़बर, चीफ मिनिस्टर हाउस डिनाइज़। और चीफ मिनिस्टर हाउस डिनाइज़ जो अची वई ख़बर त बेनज़ीर साहिबा चयो त इहो माण्हू केरु रखियो अथई जंहिं अहिड़ो वॾो कमु करे छॾियो आहे। चई साईं बीबी मूं त हुनखे चयो त भले अख़बार में शाया थिए पोइ तरदीद जारी कयूं, हू त चए त इहे 12 कलाक बि छो विञायूं। सो असां चीफ मिनिस्टर हाउस खे उन 12 कलाकनि मां कढी आयासीं। पोइ उन चीफ मिनिस्टर हाउस में जेसिताईं साईं हो उहो असां कमु कयो। इन विच में मुग़ल साहब सां 2-3 दफ़ा मुलाक़ातूं थियूं, मुग़ल साहब सां थियो ऐं मुग़ल साहब जेतिरो असां ते एतमाद कयो उन एतमाद ते असां अॼु ॾींहं ताईं पूरा लथियल आहियूं। ऐं जेका मुग़ल साहब जी असां पहिरें ॾींहं खां इज़त कंदा हुआसीं उन इज़त में बि असां ज़रो फ़र्क़ु न कयो आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि वेंदे वेंदे तव्हांखे ॿुधायां त जे मुग़ल साहब न हुजे हा ऐं हिन जी बिज़नेस रिकॉर्डर ऐं डान ऐं फ्रंटियर पोस्ट, डान न फ्रंटियर पोस्ट ऐं जंग अख़बार, उन में जेकॾहिं सिंधी माण्हुनि जो नुक़्ते नज़र ईअं न अचे हा जीअं मुग़ल साहब पेश कयो त पाकिस्तान में सिंधी माण्हुनि जे मौक़फ़ जी एतिरी ॼाण हाणे न हुजे हा जेका अॼु आहे। उनजो सहरो ऐं उनजो बुनियाद बि मुग़ल साहब। मां हाणे गुज़ारिश कंदुसि असांजे तालीम जो माहिर आहे ऐं सिंध वीएन जे चेयरमैन डॉक्टर महबूब शेख साहब खे त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। मां तव्हांखे थोरो पुठिते वठी हलंदुसि, 50-52 साल पुठिते वठी हलंदुसि जॾहिं एजाज़ कुरैशी, मां, यूसुफ लगारी, मसूद नूरानी साहब, इक़बाल तुर्क, इहे जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं त ग़ुलाम नबी सचल कॉलेज में स्टूडेंट यूनियन जो प्रेसिडेंट हुयो।
66-67 वारो ज़मानो हुयो। ॿियो त मामला ठीकु आहे जेके हलंदा हुया, पर जॾहिं शागिर्दनि जी तहरीक जेका शुरू थी पोइ उन में असां हिक ॿिए जे वेझो आयासीं। पोइ इहे सिंधी शाम बि हैदराबाद में मल्हाइबियूं हुयूं। रूह रुहान बि जेको आहे सो अमीन सिंधी मरोम जो वठी खपाईंदा हुआसीं ऐं पोइ इहा तहरीक ज़ोर पकड़ंदी वई। असां त हलिया वियासीं जेल में, पर मोटी अचे जॾहिं असां उतां आयासीं त असां पंहिंजी पढ़ाई में हिकु वार जेतिरी बि कमी पेश न कईसीं, छो जो असां ते असांजा वालिदैन फ़ख़ुरु कनि पिया ऐं ग़ुलाम नबी जेको आहे पंहिंजी सहाफ़त वारी लाइन शुरू कई। जेका सुठी ॻाल्हि अॼु जेका मूंखे ॾाढी वणी त जेके लिविंग लीजेंड्स आहिनि उन्हनि जे खे मञता लाइ आर्ट्स काउंसिल में बि तक़रीबात थियनि थियूं पयूं, प्रेस क्लब में बि थियनि थियूं, टिफ वारनि बि अरेंजमेंट कयो आहे, सिगा वारा बि सुठो कनि था, असां सिंधवियन वारनि बि कमु कयो आहे। इहो सिलसिलो हलणु खपे ऐं इन्हनि जी एप्रिसिएशन मिलणु खपे त उहे माण्हू जेके हक़ीक़तनि में असांजा लिविंग लीजेंड्स आहिनि उन्हनि खे उनजी ज़िंदगी में यादि कयो वञे त हो त ख़ुशी महसूसु कनि ऐं उनजी औलाद बि महसूसु कनि त जेतिरो कमु कयो वियो आहे उनखे सिंध जे माण्हुनि जेको आहे सो रिकग्नाइज़ कयो आहे। साईं नूरानी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हांखे मुबारक हुजनि, हिकु बहितरीनु कमु। थैंक यू वेरी मच। रफ़ीक अहमद जाफ़री साहब खे मां गुज़ारिश कंदुसि त उहो अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। क़ाबिल एहतराम जीएन मुग़ल साहब, नूरानी साहब ऐं ॿिया सभु मोज़दीन, अस्सलाम वालेकुम। असां वटि जंहिं वक़्तु साईं जो तारुफ़ करायो पियो वियो ग़ुलाम अकबर साहब, त मूं सोचियो पियो त का अहिड़ी सिन्फ़ हुजे जंहिं ते हुनजो हवालो न आयो हुजे त आउं वरी उन ते ॻाल्हाइणु शुरू करियां। हाणे साईं जेको आहे सो तारुफ़ करायो मुंहिंजो, त हुन में मुंहिंजे सफ़रनामनि जी ॻाल्हि कयूं ऐं मुसाफ़िरतुनि जी ॻाल्हि कयूं, त मूं बि सोचियो त छो न जीएन मुग़ल साहब जी उहा सिन्फ़ जेके सफ़रनामो चइजे थो उन ते कुझु ज़िक्र करियां। हाणे महबूब साहब चयो त कोई 50-52 साल पुरानी ॻाल्हि जेका असां हुन कई आहे, कुझु 35-40 साल पोइ हिते आउं थोरो वेंदुसि। हिते ज़िक्र थियो फ्रंटियर पोस्ट जो या ॿियनि अख़बारुनि जो, त आउं चाहियां थो त असां पंहिंजे रिसालनि खे छो विसारियूं। सुहिणी तहरीक, अॻिते क़दम, इहो हिकिड़ो दौरु हो ऐं उन वक़्तु मुग़ल साहब सुहिणी रिसाले जो में उनजा राइटअप्स ईंदा हुआ ऐं आउं रेगुलर उनजो पढ़ंदो रहुसि। ऐं मूं जेकॾहिं कंहिं सिंधी अदब जो मुतालो कयो आहे त उन दौर में कयो ऐं कॉलेज जो ज़मानो हो। इहे रिसाला उन वक़्तु तेज़ी सां निकिरंदा हुआ, उनजे पढ़ण जो हिकिड़ो सिलसिलो हो ऐं घणो करे इहे रिसाला पोइ उन ई तरीक़े सां अताब में रहिया जीअं ॿिया जेके जर्नलिज़म जा शोभा जेके अताब में रहनि था। तारिक अशरफ खे भले उन्हनि जेको सो जेल में विधो हुजे सर्दलाश जो सफ़र जे करे, पर इहो रिसालो हो अखियुनि जो कंडो हो ऐं इन करे जो उन में मुग़ल साहब जहिड़ा राइटर हुआ जंहिंजो राइटअप रेगुलर शाया थींदो। हिकिड़ो सफ़रनामो जेको लिखियो जीअं मुग़ल साहब, उहो हो कामरेड नजीब जे देस में। उनजो बि सॼो जेको बि सिलसिलो हो सो सहाफ़ती अंदाज़ में हो। हिननि जो वञण बि उते जेको सो सहाफ़ीअ जी हैसियत में हो ऐं हिननि जा मेज़बान बि जेके अफ़गानिस्तान में जेके हुआ यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा जेके माण्हू उहे तव्हांजा मेज़बान। हाणे उन सफ़रनामे में जेका ख़ासि ॻाल्हि हुई त उनखां अॻु में हिननि के एतिरा मुल्क न ॾिठा हुआ, सिर्फ़ु नेपाल जो हवालो आहे ऐं या हुनजी फ्लाइट इंडिया खां आई त 2 ॾींहं खनि हुते रहणो पियो। मूं उहो सॼो हुनजो तक़रीबन जेको किश्तवार शायदि थींदो रहियो सुहिणी में, उहे मूं सभु पढ़िया ऐं उन मां मूं महसूसु कयो त उन में जेकी कुझु हिननि ॾिठो या उन वक़्तु
जेको माहौल हो हिते जो असांजो मुल्क जो या उते जा सो कॉल मुजाहिदीन जेके हुआ उहे जेके कुझु करे रहिया हुआ उन ई माहौल में हिन जेकी कुझु ॾिठो उहो बिल्कुलु ऐं उन तरीक़े सां हुन सुहिणे रिसाले में पेश करे छॾियो। मूं थोरो एक्सट्रैक्ट जेको सो हुन मां कढियो आहे ऐं उहो बि इन ई करे जो उन में सिंध जी सियासत जो थोरो ज़िक्र आहे ऐं सिंध जी सियासत जो बि पर्टिकुलर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो फैमिली सां ताईं कामरेड नज़ीर जो दौरु 1992 ताईं छा हलियो ऐं उनखां अॻु में जंहिं वक़्तु थी विया आहिनि उन वक़्तु हिते पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट हुई। मुग़ल साहिबु तव्हां उते हिकिड़ी आलिया नाले माई आहे औरत आहे जंहिंखां फीडबैक वरितो आहे पर यादि आहे तव्हांखे या न आहे ॻाल्हि पुराणी यादि ॾियारियां थो। हिकिड़ी आलिया औरत हुई उते हिकिड़ो रॉकेट किरियो ऐं उन में तव्हांखे यूनियन ऑफ जर्नलिस्ट वारा वठी विया हुआ त तव्हांखे उन्हनि माण्हुनि जो फीडबैक ॾियनि ऐं उन फीडबैक वठंदे हिकिड़ी औरत वटि पहुता आयो, उनजो नालो आहे आलिया। उहा आलिया सां जेका तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, आलिया खे उते जा जेके नुमाइंदा हुआ उन रोकण जी कोशिशि कई पर तव्हां ऐं तव्हांजे साथियुनि चयो त न असां हुनखे ॿुधंदासीं। आलिया वधीक ॻाल्हाइणु चाहियो थिए पर अब्बास करगर हुनखे फारसी में चयो ऐं उहो हिकदमि माट थी वई। करगर असांखां माज़रत कई त उहा जज़्बाती थी वई आहे, तव्हां असांखे माफ़ु कंदा, पर असां पाकिस्तानी साफ़ आहिनि करगर खे चयो त असीं आलिया खे ॿुधणु चाहियूं था, हिन खे न रोकियो वञे। आलिया असांजी ॻाल्हि सम्झी वई ऐं बगल टुटल उर्दू में तकड़ चवणु शुरू कयो, बेनज़ीर साहिबा खे चइजो त तुंहिंजो बि पंहिंजो मुड़ुसु आहे ऐं तोखे बि अलाह पुटु ॾिनो आहे। असीं दुआगो आहियूं त अलाह ताला तुंहिंजो मुड़ुसु ई बचो सलामत रखे, पर छा जीअं असांजे मुड़ुसनि ऐं बचनि खे शहीद कयो पियो वञे, साॻी सूरत हाल तव्हां पंहिंजे मुड़ुस ऐं बचे लाइ चाहींदा? जेकॾहिं न त पोइ उन्हनि शरारतियुनि जो हथु रोक जिन जी तूं मदद करे रही आहीं। मेहरान फाउंडेशन जा चेयरमैन आहिनि, जेको तमामु वॾो स्कूल आहे सिंधी मीडियम जो कराची में। मां गुज़ारिश कंदुसि इशफ़ाक़ मेमन साहब खे। मां अर्ज़ु कंदुमि त गुलाम नबी मुग़ल साहब ते जेकॾहिं जंहिं रीति ॻाल्हाइणो हो उन मां एतिरियूं त घणियूं ॻाल्हियूं पहिरीं थी चुकियूं आहिनि, मां का बि शइ मां रिपीट नथो करणु चाहियां, पर मां पहिरीं त मुबारक ॾींदुमि मसूद नूरानी खे, अली अकबर साहब खे, हिन जी एग्ज़ीक्यूटिव कमेटी खे, त हीअ जेका जंहिं दौर में असां रहूं था, जंहिं क़ौमुनि सां असांजो वास्तो आहे, उन में मुर्दा शनास क़ौम में ज़िंदह माण्हुनि खे सॾे, लेजेंडरीज़ खे उनजी हयातीअ में सॾे जेको ही कमु करे रहिया आहिनि, उन लाइ पहिरीं त उन्हनि खे मुबारक हुजे। इहा असांजो आदतुनि में शामिलु कोन्हे। उन खां हटी मां सिंध ग्रेजुएट्स में बि अॻ में इहो अर्ज़ु कंदो रहियो ऐं उन्हनि खे बि शाबाश हुजे त उन्हनि बि इन रीत खे अपनायो आहे ऐं ॿियनि अंजुमननि खे बि उन ॻाल्हियुनि खे, उन्हनि दोस्तनि खे, उन्हनि महान दोस्तनि खे जेके गुमनाम बि आहिनि, उन्हनि खे इन रीति इज़त ॾेई घुराइनि ऐं उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में इहो अहसासु हुजे, अहसासु ॾियारियो वञे त असीं सभु तव्हांजी इज़त कयूं था ऐं तव्हां उन इज़त खे महिनत करे हासिलु कयो आहे, उन जे करे तव्हांजो हिकिड़ो रुतबो आहे जेको उन्हनि खे ॿुधायो वञे त इहो तव्हांजो रुतबो त उहो ज़िंदगीअ जे उन लम्हनि में ख़ुशीअ जो अंदरि माण्हू खे महसूसु कनि। साईं हिकिड़ी कंहिं हंध ते पढ़ियो त उन में इहो कंहिं लिखियो त मां असां इंजीनियरिंग पढ़णु कई, इंजीनियरिंग में जेके बि असां सिखियोसीं या साइंस में असां जेके सिखियूं इक्वेशन्स, जी ज़िंदगीअ जे अमल में वेंदे हार्डली किथे उहा इक्वेशन असांखे इस्तेमालु करणी पई जॾहिं प्रैक्टिकल लाइफ में हुआसीं। पर मुग़ल साहब जे मामले में जेकॾहिं ॾिसिजे त जेको इल्मु अचो था न, हा वाशरूम मां थी अचो या हिन उमिरि में सभिनी सां इहो हालत थी।
तो मुग़ल साहब जेका तालीम पढ़ाई जेको इल्मु पढ़ायो जेका ऑफिशियली जिन सब्जेक्ट्स में डिग्री कई असां जेकॾहिं उन्हनि जे कॉलमनि खे जो तजियो कयूं त इकनॉमिक साइड ते एतिरो त डीपली एनालिसिस करे सघंदा हुआ ऐं अॼु ॾींहं ताईं बि लिखंदा अचनि था जेको इहो साबित करे थो त न सिर्फ़ु पढ़िया हुआ पर उन ॻाल्हि खे सम्झी पढ़िया हुआ हिकु हिकु शइ खे त अप्लाई कीअं कबो आहे। सो इहो उन्हनि जो जेके बि लिखणियूं आहिनि त मां उन्हनि खे तव्हां जेके तमामु वॾा अदीब ऐं महान माण्हू हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे 3 हिसनि में जेकॾहिं तव्हां विरायो गुलाम नबी साहिब जी ज़िंदगीअ हिकिड़ो जेको 1 यूनिट खां अॻु जो दौरु उन में मुग़ल साहब जो जेका ओॾी महिल जेके तहरीकूं हलंदड़ हुयूं स्टूडेंट जो जंहिंजो अॻु में बि ज़िक्र अची वियो आहे उन में असां मसूद नूरानी साहब बि हो मुंहिंजो बि नंढिड़ो किरदारु हो यूसुफ लगारी हो यूसुफ टालपुर हो उमर मरहूम साहब गाइड कनि ऐं GN मुग़ल साहब बि उन्हनि माण्हुनि मां हो हैदराबाद में हूंदा हुआसीं जेके उन में न सिर्फ़ु सलाहुनि में शरीक हूंदा हुआ पर तेज़ाब दिलेरीअ सां उनखे एक्सप्रेस करण में शामिलु हूंदा जेको कि तमामु हिकिड़ो ख़तरनाक दौरु हूंदो जंहिं दौर में रुगो मूंखे यादि आहे त सिंधी प्रोग्राम वधाइण लाइ जेके वेही ऐं बुख हड़तालूं शुरू थियूं त उनखे बुख हड़तालुनि खे खणी वञी जेल में विधो इहो दौरु हो उन दौर में GN मुग़ल साहब उन्हनि ॻाल्हियुनि ते लिखणु उन ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणु मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब खे। महफ़िल जो टाइम हाणे इहो आहे त ॼण त मुख़्तसर ॻाल्हाइजे पर मुग़ल साहब सां मुंहिंजी शनासाई खे बि ज़रे घटि 50 वरी थिया अॼु मथे थिया जॾहिं अशफाक़ साहब असां डॉक्टर महबूब शेख गॾु हुआसीं सुलेमान शेख बख्श अली लाखो साहब ही सभु जेके माण्हू उन मसूद नूरानी त ऐं केतिरा पोइ दौरा या जेल जेके से गॾु माणियासीं उन में तहरीक में 4 मार्च हिन में सॼी संगत सां ऐं पोइ जेको साईं सिंधी अख़बारनि में कमु कयो ऐं आख़िर में जेको फ्रंटियर पोस्ट अख़बार जंहिंमें अयूब शेख जो ज़िक्र कयो उनजी हैदराबाद में ऑफिस हूंदी हुई हर ॿिए ॾींहं ते या 3 ॾींहं ते यूनिस साहिबु साईं वटि वञणु थींदो हो साईं सां कचहरी थींदी जेके स्टोरियूं ईंदियूं उन वटि उहे पढ़बियूं उन ते मशवरा थींदा हुआ काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं सर सिंधी में बोल रहे हैं ठीक है ना त इहो हिकिड़ो असांखे तमामु ॻाल्हियूं कचहरियूं पोइ हैदराबाद जो हिकिड़ो तमामु वॾो यानी असर रसूर वारो शहरु साईं मोहम्मद इब्राहिम जोयो हिकिड़ो एॾो वॾो माण्हू जंहिंसां जेकॾहिं रोज़ु मुंहिंजी मुलाक़ात न थिए त ॿिए ॾींहुं 3 ॾींहं रक्षा करे मुंहिंजे घर पहुची वञे त बाबा तूं किथे आहीं अहिड़े नमूने सां जेको आहे सो मुलाक़ात साईं सां थींदियूं रहियूं उमर मेमण ख़ालिद शहीद आख़ून जमाल रिंद इहे जेके माण्हू वेठा उन्हनि माण्हुनि तमामु वॾो इहो पे कमु कयो ऐं असां ज़ाहिर आहे शागिर्द हुआसीं नंढा हुआसीं पर उन्हनि सां गॾु हलणु ज़रूरु थींदो हुननि खे असां मज़ो न ईंदो असांखे मज़ो न ईंदो सिगा हुई अशफाक़ साहिब जो घरु ऐं मुंहिंजो घरु आम्हूं साम्हूं हूंदा जेके अॼु त हाणे मूं घरु डराए छॾियो आहे पर बहरहाल उहो त असां या जेके बि दोस्त सुलेमान शेख नज़र मेमुन फज़ुल्ला कुरैशी जेके तव्हां माण्हू इहे सभु असां वटि ईंदा हुआ ऐं इहा सिगा ठही ऐं सिगा खे उहो ई अॼु 50-60 वरी थिया आहिनि त उहा हलंदी रही अॼु बि हले पई बहरहाल थोरो हुनजो ज़ोर खणी घटियो आहे पर आउं सम्झां थो त जाफ़री साहिबु वेठो आहे ऐं लाखो साहिबु वेठो आहे पर हीअ नई बाडी आई आहे ऐं असांखे ख़ुशी आहे त हीअ थोरो वधीक महिनत करे ऐं इनखे कंदा सिंध में जॾहिं कालाबाग डैम जो सायो पे थियो ऐं तमामु घणो ॻोठ थियो
कंहिं ज़ुल्फ़कार जनरल जी ॻाल्हि कई शायदि कंहिं दोस्त हिते, त उहो पोइ मुशरफ़ जो दौर हो त मुशरफ़ कालाबाग डैम ठाहिण ते अची दौरा विधा, सिंध में कोशिशि कई। गवर्नर हाउस मोहम्मद मियां सूमरे हो, तॾहिं गवर्नर हो, उन हाउस में हिकिड़ी गॾिजाणी थी त कालाबाग डैम ते ओपिनियन क़ाइमु कजे, राय जेका आहे सा क़ाइमु कजे सिंधी माण्हुनि जी, त उहो थिए। उन में अॻ में अॻियां सभिनि खां ANG अब्बासी साहिबु साईं, उनखे मां तॾहिं सखर में हुउसि SRSP में, त मूंखे अब्बासी साहिबु फ़ोन करे चयो त बाबा तुंहिंजो अचणु ज़रूरी आहे। नाला लिखिजी विया, 30-40 दोस्त वञी गवर्नर हाउस में परमिट वठी वेठासीं। मानी बूते थी, सभु ॻाल्हियूं थियूं। कमर ज़मा शाह साहिबु बि हो, अब्दुल मजीद निज़ामानी साहिबु हो। इहे माण्हू जेके, निज़ामानी साहिबु हिकु धरतीअ जो सचो माण्हू, अब्बासी साहिबु, ॿिया अहिड़ा माण्हू। हा साईं, काज़ी अब्दुल मजीद साईं, मुंहिंजा इदरीस राजपूत, इहे क़िस्म जा माण्हू आहे जेके जिन सिंध जी ॻाल्हि खईं ऐं उहे अची उते वेठा। मोहम्मद मियां सूमरे वेठो, मुशरफ़ 3 कलाक ॻाल्हायो। असां जेके माण्हू हुआसीं उन्हनि 2-2 मिंट 3-3 मिंट चयूं बाबा तव्हां घटि ॻाल्हायो के। अब्बासी साहिबु केस रखियो, सिंध जो केस रखियईं बाक़ाइदे, त असां कालाबाग डैम ठहणु न ॾींदासीं। तमामु जेको आहे हुन पोइ आख़िरकार मुशरफ़ कमेटी ठाही। साईं खेड़ो साहिबु वेठा आहिनि, साईं एडिशनल चीफ सेक्रेटरी हुआ यकीननि तंहिं ज़माने में। अब्बासी साहिब खे चेयरमैन कयूं, 2 त साईं, हिकिड़ी अॻु में जंहिंमें निसार मेमून खे हिकिड़ो कयूं, जेकी अब्बासी साहिब वारी कमेटी, उन में असां हुआसीं। हा, उन टेक्निकल कमेटी में अब्बासी साहिब खे चेयरमैन ऐं 7 मेंबर ॿिया, 8 मेंबर कुल कयूं, पंजाब जा, सिंध जा ऐं जेको आहे सो। अहिड़े नमूने सां तव्हां ॿुधायो, उहा आख़िरकार 3 साल उहा कमेटी कमु कयो ऐं उन कमेटीअ कालाबाग डैम खे रद्द कयो। त मां गुज़ारिश कंदुसि साईं ग़ुलाम सरवर खेड़े साहिब खे त हू अचनि पंहिंजे ख़्यालनि जे लाइ। खेनि 62 ऐं 68 जे दौरान जॾहिं मां सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि, उन ज़माने में सां मुलाक़ात थींदी रहंदी हुयूं। ऐं मौक़ो हमेशह इहो ई हूंदो हो जो सुहिणी जा सालाना जेके फंक्शन थींदा हुआ 3, पहिरें ॾींहुं अदबी, ॿिए ॾींहुं शाइरी मुशाइरो, वरी 3 ॾींहं ते म्यूज़िक वग़ैरह जो, उन में जल थींदो। ऐं उन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि बि हूंदी हुई त असां सिंध यूनिवर्सिटी मां इहो फंक्शन हलंदो बसंत हॉल में, ऐं राति जा देरि थी वेंदी हुई, 11-12 थी वेंदा। ऐं उन वक़्त में का बि असां हुआसीं ॼम ते सिंध यूनिवर्सिटी जूं हॉस्टलूं जेके हूंदियूं से उते हूंदियूं। पोइ इनवेरिएबली असां हर दफ़े पंधु जेके आहे से मक़सदु आहे सिविल हॉस्पिटल पहुचंदासीं। उतां पोइ का न का गाॾी मिली वेंदी हुई, का वैन, का कीअं अची फाटक ते छॾींदी हुई, पोइ उतां वरी पंधु। सो इहो सिलसिलो जेको जेतिरा साल मां हैदराबाद में पढ़ंदो हुयुसि उन ज़माने ताईं हूंदो, ऐं खेनि सां मुलाक़ात बि थी। ऐं उन दौरान में असां जेके सिंध जा वॾा आइकोनिक शाइर या अदीब आहिनि, उन्हनि सां उन वक़्त में नियाज़मंदी हासिलु हुई, जंहिंमें शेख फयाज़ हो, तनवीर अब्बासी हो, कमर शहबाज़ हो, ऐं अहिड़ी तरह जा जेके ॿिया मशहूरु। हा बिल्कुलु, हा, उन ज़माने में थियो। ऐं उन वक़्त में सुहिणी बि रिसालो तमामु, मां अंग्रेज़ी रिसाला वठंदो हुउसि, पर उन सां गॾु सुहिणी रिसालो बि हर महीने ज़रूरु वठंदो हुउसि। ऐं उन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हूंदी हुई जेका मां साईं मुग़ल साहिब खे या ॿियनि दोस्तनि खे ख़बर हुजे त उहो मूंखे गाइड कंदो। त उन में हर इशू में हिकिड़ी जेका आहे सा हैदराबाद जी डायरी जे नाले सां हिकिड़ी मज़मून ईंदो, ऐं उन में हिकिड़ी सेंसेशनल स्टोरी हूंदी हुई हर दफ़े कंहिं न कंहिं ख़ानदान जे हवाले सां या कंहिं इंडिविजुअल जे हवाले सां, लेकिन नाला वाला उन में कोन ॾिना हूंदा, लेकिन सभु माण्हू सम्झी वेंदा त इहो कंहिंजे बारे में चयलु आहे। सो अॼु खाउस खां पुछंदुसि त उनजो लिखंदड़ केरु हो, केरु लिखंदो हो, अहिड़ी ॻाल्हियूं। ॿी ॻाल्हि, साईं सां मुलाक़ात बाक़ाइदा जेके थियूं दौर थिया उहो सीम हाउस में थियो, ऐं उन वक़्त में पाण फ्रंटियर पोस्ट में हा।
ऐं तमामु घणो सां मुलाक़ात वग़ैरह थींदी हुई ऐं अनलाइक ॿिया जेके ईंदा हुआ अख़बार जा जेके नुमाइंदा या कीअं त साईं कॾहिं बि जेका आहे सा इहो कोन चयो त असांखे इश्तिहार ॾियो या फलाण ॾियो जेके ॿिया सभु माण्हू जेके आहिनि से इहे चवंदा हुआ ऐं हिन ज़माने में खेसि कॾहिं बि असां न ॿुधो त ईअं चवंदो हुजे त असांखे इश्तिहार वठी ॾियो या क्या करो। सैयद मखदूम अली रियाज साहब को वो आके अपने ख्यालों का और वोट आप सुन सकें। मखदूम रियाज अली। खुशकिस्मत हैं मुग़ल साहब कि उनकी ज़िंदगी में उनको उनके ख़िदमत को तस्लीम किया जा रहा है। PSCC 1959 से कायम है और ये कल्चरल सेंटर और एजुकेशन दोनों हैं। सहाफ़त कल्चरल का हिस्सा है, लिहाजा इतनी कदावर शख्सियत की जो खिदमत को का एतराफ़ PSCC में किया गया है तो ये हमारी कल्चर का हिस्सा है। और मैं हेड टेबल पे बैठे हुए तमाम लोग और हजरात और यहाँ मौजूद का सबका शुक्रिया अदा करता हूँ कि वो उन्होंने इस तकरीब में रौनक बख्शी। और मैं चूँकि हमारा एक YouTube चैनल भी है तो मैं गुजारिश करूँगा मुग़ल साहब से कि वो हमारे और अकबर साहब नूरानी साहब मिलकर एक पैनल डिस्कशन करके आपका इंटरव्यू चैनल के लिए करें। गुजारिश करूँगा हमारे GN मुग़ल साहब को सुने अभी। हाणे साईं तव्हां ॻाल्हाईंदो, मां माइक एॾां ई खणी थो अचां, एॾां ई खणी थो ऐं तव्हां ॻाल्हायो असां ॿुधूं अव्हांखे सर। ॿिया ई दोस्त सही आहे त पंहिंजो जेको गॾिजी हिकिड़ो अलॻि कमेटी ठाही वञे उन में इन्हनि इशूज़ ते चङे नमूने सां डिस्कस कयो वञे। उन सभिनी जेके आहिनि जेके पॉज़िटिव नेगेटिव शयूं उन करे ऐं असां पंहिंजो सॼो केस ऐं हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहियां थो त हिन सभिनी इशूज़ ते सिंध जो केस नई सीं तयारु करे पेश करण जी सख़्ती जी ज़रूरत आहे। पोइ इन करे जेकी कुझु ॻाल्हियूं कयूं बि वञनि उहे अवां ॿुधो पिया असां ॿुधो पिया ऐं मूंखे अफ़सोस थो थिए ऐं पर असां सम्झा ऐं वरी इन राय जो आहे त एतिरो घणो रिएक्ट न कजे त इन करे असां घर में घर पंहिंजो केस तयारु करियो। तमामु ज़रूरी आहे त सिंध जो केस तयारु कयो वञे इन सभिनी इशूज़ ते जेके मुनसलिक आहिनि सिंध सां, सिंध जे दरिया सां, सिंध जी धरतीअ सां ऐं उन्हनि खे पाणीअ जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि उहे ॻाल्हियूं डिस्कस थियणु घुरिजनि। उहे सॼी दुनिया जे अॻियां पेश कयूं वञनि, सॼे मुल्क जे अॻियां पेश कयूं वञनि ऐं उहो इंतिहाई पॉज़िटिव सॼो केस हुजे उहे पॉइंट्स हुजनि। इहो आउं अर्ज़ु करे पंहिंजी तव्हां इजाज़त। नूरानी साहब खे त अचे हू पंहिंजे ख़्यालनि जी इज़हार कनि। मसूद नूरानी साहब। मुग़ल साहब चौथी मार्च जो वाक़ियो जेको थियो आउं जनरल सेक्रेटरी चूंडिजी आयुसि, जिसो लगारी प्रेसिडेंट थियो यूनिवर्सिटी जो, मुंहिंजी पीरदादो थियो प्रेसिडेंट इंजीनियरिंग कॉलेज जो। गुलाम नबी चवे थो त मां प्रेसिडेंट कोन हुउसि पर पोइ जनरल सेक्रेटरी कुझु न कुझु हो। ऐं ॿियो गुलाम नबी मुग़ल पोइ वरी लॉ कॉलेज जो जनरल सेक्रेटरी थियो। अहिड़ी अजीब सूरत हाल थी जो सभई जी जो सिंध जा माण्हू अची गॾु थिया शागिर्द लेवल ते ऐं असां बि डिस्कस कयो। उन मीटिंग हुई सचल कॉलेज में, गुलाम नबी वेठो हो, ॿियो गुलाम नबी वेठो हो, आऊं हुउसि, मुंहिंजी पीरदादो हो, महर हुसैन शाह आयो हो त उहो भला कहिड़े कॉलेज में थियो हो, जाम साकी बि शायदि हो या मूंखे यादि न त जाम साकी हो या उहो बाद में आयो। त हिते वेठा हुआसीं त यूसुफ लगारी ईअं दर खोले अंदरि घिड़ियो, हिते वेठा आहियो पियो, हुते तव्हांखे ख़बर कान्हे वाइस चांसलर खे हटाए छॾियो अथनि, असांजे वाइस चांसलर खे हटाए उथो निकिरो, कुझु न कुझु करणु हिन मीटिंग में छा रहंदो। उहो ॾींहुं असां मूवमेंट शुरू थी वई। पोइ असीं कंहिं तरीक़े सां हलियासीं जेलनि में, उन्हनि में गुलाम नबी वरी कंहिं ॿिए तरीक़े सां कंटिन्यू पोइ जर्नलिज़म में घिड़ियो आहे, उते महिनत कई अथसि। उते वरी मां दोस्तनि सभिनी ॿुधायो कहिड़ा कहिड़ा कारनामा वॾा कम कया आहिनि, हिन माण्हूअ खे फॉलोअप करणु घुरिजे, असांखे हिन जे नक्शे क़दम ते हलणु घुरिजे। हिन फंक्शन जो मक़सदु असांजी जेका एग्ज़ीक्यूटिव कमेटी आहे, फाज़िल एग्ज़ीक्यूटिव कमेटी, उनजो इहा फ़ैसिलो इहो आहे त जेसि ताईं
सूरत हाल बहितर थिए हिन विच में छो न पाण सां मिलिजी मिलाइजे ऐं उहे माण्हू जेके असांजे मुल्क जा तमामु हिकिड़ा अहिड़ा माण्हू जिन कंट्रीब्यूशन कई आहे समाज में सोशली या वेलफेयर जी हैसियत में या सियासी तौर ते या कंहिं बि ॿियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं अथनि उन्हनि खे उनजी ज़िंदगीअ में उनखे साराहिजे त जीअं ॿिया बि उनखे फॉलोअप कनि ऐं खेनि ॿुधिजे त हुननि जे तजुर्बनि मां असांखे को फ़ाइदो थिए। ॿियो दोस्तनि हींअर ॻाल्हि कई पंहिंजो मुग़ल ॻाल्हि कई त कुझु करणु घुरिजे कुझु वॾे बुनियाद ते करणु घुरिजे त उनजे लाइ असीं कोशिशि कयूं पिया त जीअं घटि में घटि हिन फंक्शन जो इहो जो फ़ाइदो त पाण में मिलियासूं हिक ॿिए खे ॾिठोसीं बेसाह वधियो नयूं नयूं ॻाल्हियुनि जी ख़बर पई जंहिंखे असांखे ख़बर कान हुई हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो ख़्यालु ॿुधोसीं इहा बि हिकिड़ी वॾी प्रोग्रेस आहे वॾी अॻिते क़दम आहे। मूंखे उमेदु आहे ऐं मूंखे पक आहे त असीं जीअं मुग़ल चयो त वॾो कमु करण जी ज़रूरत आहे अञा वॾी मंज़िल पई आहे उहा बि कंदासूं पहुची वेंदासूं। हिन वक़्तु मुल्क अल्बर्ट कामो आहे या काफ़का आहे जंहिं चयो आहे एब्सर्डिटी जे बारे में एब्सर्डिटी यानी बेमक़सदियत जंहिंजो न मथो हुजे न पेर हुजे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू मां दोस्तनि खे ॿुधायो आहे आपको समझ में आ रही है सिंधी शुड आई स्पीक इन उर्दू त हिकिड़ो माण्हू आहे जेको पथर जो वॾो गोलो खणी पहाड़ ते चढ़े थो वॾी महिनत करे थो वॾी कोशिशि करे थो पहाड़ ते पहुचे थो त उहो पथर वरी उनजे हथ मां निकिरी थो वञे वरी रुड़कंदो वञे थो पट ते किरे हू माण्हू वरी थो अचे वरी हुनखे खणे थो वरी मथे थो पहुचे वरी किरे थो पथर ईअं ई सॼी ज़िंदगी हुनजी पथर खणण में पथर किरण में संभालण में लॻी थी वञे। असांजा ही 75 साल पाकिस्तान जा इहो पथर पियो किरे पाण पिया खणूं पथर पियो किरे पाण पिया खणूं बेमक़सद ज़िंदगी पर पोइ हू चवनि था त तंहिंजे बावजूदि इन बेमक़सदियत में घिरणो आहे हलणो आहे अॻिते वधिणो आहे माठ करे विहणो कोन्हे को माठ करे वेंदासूं त पोइ ॻाल्हि ख़तमु थींदी अञा मंज़िल आहे ऐं मां हिमत न हारी आहे हिमत न हारी आहे।